मज़हबी नुक़्ते नज़र रखण जे सां गॾोगॾु साईं जीएमसी जो खोलियो हो, पर को फ़र्क़ु साईं ख़तमु कयो जेको सिंध में हिकिड़ो पॉलिटिकल शामिलिज़म हूंदी त रसूल बख़्श पले जा माण्हू ऐं जीएमसी जे खोलगनि सां ॻाल्हाइण लाइ तयारु हूंदा, पर हिक ॿिए खे दुश्मन सम्झा। साईं जीएमसी जा खोलग बि इन सिंध जे ॿियनि कारकुननि खे या सिंध जे ॿियनि पॉलिटिकल वर्करनि खे, पर साईं अलाह हाफ़िज़ जो इहो किरदारु जंहिं सभिनी सां दोस्ती बि कयो ऐं जेको पॉलिटिकल शामिलिज़म उहो बि ख़तमु कयो। ख़ुशनसीब आहे जो साईं अलाह जी संगत सां नसीब थी आहे ऐं साईं हाफ़िज़ अलाह जी ॿुधाइण खां पोइ 51 साल गिराए मां सम्झंदो इहा यादि थी आहे। साईं 21 साल में उमिरि रखियो साईं खे सालगिरह जो मुबारक ऐं इहा तमन्ना आहे फ़ाइदा अञा 51 साल साईं अञा जीए ऐं जेके नौजवान आहिनि उन्हनि जे लाइ बि मशल राह थिए ऐं इहे जेके सिंध जे लाइ जेके ॿियूं वबाऊं आहिनि उन्हनि खे बि साईं जो ख़तमु कंदो। महिरबानी।